सिंध हुकूमत तरफ़ां ठहंदड़ BDS कॉलेज सठमेल जो हेल्थ मिनिस्टर अज़रा पेचुओ पारां दौरो कयो वियो। हेल्थ मिनिस्टर अज़रा पेचुओ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत पारां ही कॉलेज अवाम लाइ तोहफ़ो आहे। कॉलेज शुरू थियण बाद ग़रीब शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि खे वॾो फ़ाइदो पहुचंदो। डेंटल कॉलेज ठहण बाद सठमेल ऐं पसगिरदाई जे नई नस्ल में पढ़ाई जो रुझान वधंदो। जॾहिं त सहाफ़ियुनि पारां समाजी बुराइयुनि मुतलिक़ सवाल कयो, जंहिं ते हेल्थ मिनिस्टर जवाब ॾिने बिना रवानी थी वई। भिरिया में मुख़्तलिफ़ समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि पारां भारतीय जारियत ख़िलाफ़ पाकिस्तान ज़िंदाबाद रैली कढी वई। पाक फ़ौज सां इज़हार यकजहती वारी रैली स्टेशन रोड खां थींदे फारूक आज़म चौक पहुती। रैली में शहरियुनि मज़हबी समाजी माण्हुनि समेत शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। रैली जी अॻवानी मौलाना नेमतुल्ला फारूकी, मौलाना शफ़ीकुर रहमान ऐं टाउन चेयरमैन इम्तियाज़ आराई समेत ॿिया करे रहिया हुआ। उन्हनि रैली खे ख़िताब कंदे चयो त इंडिया पारां पाकिस्तान ते हमले जी सख़्त मज़म्मत कयूं था। इंडिया होश खां कमु वठे, न त पाक फ़ौज खेसि भरपूर जवाब ॾियण लाइ तयारु आहे। मेहड़ भरिसां ए सेक्शन थाणे जी हद धामरावाह मां नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथायो आहे। बेदर्दी सां क़त्ल थियल नौजवान जी सुञाणप साबिर पंवर जे नाले सां थी आहे। मक़तूल बि साॻिए ई इलाइक़े जो रहवासी ॿुधायो पियो वञे। क़त्ल जो कारण हिन महिल ताईं ज़ाहिर न थी सघियो। लाश खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कंबर में हिंदुस्तान तरफ़ां शहरी आबादी ते हमले ऐं शहरियुनि खे शहीद करण ख़िलाफ़ गवर्नमेंट बॉयज़ स्कूल जीअण अबड़ो जे शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां पाक फ़ौज जी हिमायत में रैली कढी। इन मौक़े ते जावेद अहमद मंगी, अख्तर जागीरानी समेत उस्तादनि ऐं शागिर्दनि चयो त भारत पारां गुज़िरियल राति हमले जी सख़्त मज़म्मत कयूं था। असां पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजी फ़ौज सां हर मोड़ ते गॾु आहियूं। नवाबशाह में भारतीय जारियत ख़िलाफ़ गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज पारां रैली कढी वई। रैली में डायरेक्टर कॉलेजिस सलमान सियाल, गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज ऐं गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज जे प्रिंसिपल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिंदुस्तान राति देर सां बुज़दिलाणी कार्रवाई करे मासूम शहरियुनि खे शहीद कयो आहे। बुज़दिली सां कयल हमले जी सख़्त मज़म्मत कजे थी। कंबर में रेलवे इंतज़ामिया पारां कब्ज़ा ॼाणाए घर ऐं दुकान ढाइण ख़िलाफ़ मुतासिरनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां DC ऑफिस आॾो एहतिजाजी धरणो हुयो। इन मौक़े ते मोहम्मद अली हकड़ो, नज़ीर तुनियो ऐं ॿियनि जो चवणु हो त रेलवे इंतज़ामिया बग़ैर कंहिं इतलाह ऐं नोटिस जे ऑपरेशन शुरू करे घर ऐं दुकान ढाहे छॾिया आहिनि। एहतिजाज कंदड़नि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त रेलवे इंतज़ामिया जे कार्रवाई अंदरि मुतासिरनि जे नुक़सान जो अज़ालो कयो वञे।